जी नाज़रीन, जीअं त असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं झेलस बाज़ार में। नालियुनि जो पाणी बीहे थो, उन जे करे कारोबार खे इंतिहाई नुक़सानु रसे थो। असां सां गॾु हिते वापारी मौजूदु आहिनि, दुकानदार मौजूदु आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। ये झेलस बाज़ार मार्केट आ, खाइण पीअण जूं हिते शयूं ने, हिते अवाम ख़रीदारी करण ईंदो आहे। खाइण पीअण जी शयूं, घर जी शयूं ख़रीद करण थो अचे। सो असां जेको आहे सो म्युनिसिपल ऑफिसरनि खे चई थकिजी पिया आहियूं। असां पाण वापारी आहियूं, उहो को बि एक्शन वठण लाइ को बि तयारु कोन्हे। न DC साहब एक्शन वठण लाइ तयारु आहे, न ई वरी का म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफिसर को आयो आहे हिन महिल ताईं त बाबा तव्हां छा मसइलो आहे, को बि एक्शन न वरितो वियो आहे। ऐं सॼो नाला भरिया पिया आहिनि, उन्हनि जी खातिरी सही नमूने सां थिए कोन थी। डिस्पोज़ल बंदि लॻा पिया आहिनि। उते वञूं था त उते चवनि ईअं था त बाबा असांखे पेट्रोल नथो मिले, ॿियो बिजली बंदि आहे। हर कंहिंखे बसि बहानो खपे, भई कमु केरु करे कोन थो, मसइला हल करे कोन थो। बाक़ी वोट वठण लाइ सभु अचनि था त बाबा बाज़ार था वञूं, झेलस बाज़ार, उन्हनि खां वापारियुनि खां वञी वोट वठी अचूं, उन्हनि सां मिली अचूं। बाक़ी पोइ वोट वठण खां पोइ त को ज़ाहिर ई केरु कोन्हे को। मसइलो इहो रोज़गार जो मसइलो आहे। सुबुह जो माल वठी था अचूं, दुकान सेट करे बीहूं था त पाणी निकिरे थो, 2 बजे ताईं पाणी में बीठा आहियूं। पोइ पाणी में को ग्राहक काॾो ईंदो जेको आहे सो बसि सॼो ॾींहुं परेशान। वरी शाम जो जॾहिं पाणी वञे थो, माल साॻियो ई जेको आहे बंदि करे वापसि जेको आहे सो रखूं था दुकाननि में। वरी सुबुह जो दलाल अचनि था त बाबा पैसा ॾियो, माल खपे ई न आहे। चवंदा पैसा माल खपण सां बदल थोरे ई आहियूं। असांखे तेज़ थी ॻाल्हाइणो। कंप्लेन कई आहे कंहिंसां? साईं असांजा हिते यूनियन आहे जेको आहे सो किरयाने एसोसिएशन जो, मतिलबु उन में बाक़ाइदे काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेके इन शइ में इन्वॉल्व आहिनि। जेको आहे सो सम्झो न त इहे पाणी जेको आहे सो अचे थो ऐं पाणी बंदि थी थो वञे, कीअं थो बंदि थिए। सफ़ाई वारनि वटि जेकॾहिं जुमे ॾींहुं दुकान बंदि बि थियनि था, पोइ बि उहो कॉल कंदा आहिनि त असां कहिड़े बि कम में हूंदा आहियूं त हिते अची दुकान खोले अॻिलनि खे सफ़ाई करण जे लाइ जेको आहे सो मतिलबु त ॾींदा आहियूं टाइम ते। दुकान जी सफ़ाई थिए, बाज़ार जी सफ़ाई थिए, का परेशानी न थिए। जी नाज़रीन, जीअं त तव्हां दुकानदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो चवणु हुयो त असांजे कारोबार ते हिन पाणी बीहण जे करे वॾो असरु पियो आहे। असां काफ़ी मरतबा जेको आहे सो कंप्लेन करे चुका आहियूं, पर पोइ बि असांजो को तदारक नथो कयो वञे। नाज़रीन, कुझु ॾींहं अवल 27 डिसंबर ते शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी जॾहिं वरसी हुई त लाड़काणे में बाक़ाइदा सफ़ाई सुथराईअ जो माहौल हुयो। हर रोड रस्ते ते सफ़ाई जो इंतज़ाम हुयो। उहा वरसी जीअं ई गुज़री आहे त लाड़काणे जो वरी साॻियो ई हशर थी वियो आहे। कैमरा टीम सां गॾु नूर अहमद अब्बासी, सगारो आवाज़, लाड़काणो।